नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो सिंध में खदड़नि जी ख़ैरात वठण ते पाबंदी हणण ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि सां तालुक़ रखंदड़ खदड़ा फ़क़ीर पारां कंडियारो में टाउन कमेटी खां एहतिजाजी रैली कढी शहर जी गिश्त करण बाद नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते सुहिणा मलाइका, अलीज़ा फ़क़ीर, सनम पठान, छोटी चांदनी ऐं ॿियनि चयो त खदड़ा फ़क़ीर मुआशिरे जो हिकु हिसो आहे, पर उनखे समाज में कुझु बि नथो सम्झो वञे। हिननि खे बुरी नज़र सां ॾिठो वञे थो। हिननि चयो त खदड़ा फ़क़ीरनि खे सिंध सरकार कुझु नथी ॾे, पर हाणे वरी फ़क़ीरनि जे पिनण ते पाबंदी लॻाई वई आहे। पुलिस खदड़नि फ़क़ीरनि खे गिरफ़्तार करे रही है। गुज़िरियल 15 ॾींहनि खां फ़क़ीर घर में बुखूं काटे रहिया आहिनि। अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असां नेशनल प्रेस क्लब कंडियारो ते सभु असांजा ख्वाजा सिरा गॾु थिया आहिनि। मां थी ॻाल्हायां सुहाना कंडियारो खां, ज़िलो नौशर फ़िरोज़ ट्रांसजेंडरनि जी सदर थी ॻाल्हायां। ह्यूमन राइट्स में मां सदर आहियां। असांजे ख्वाजा सिरान खे जीअं त सॼी सिंध में तंग कयो थो वञे, हर ज़िले में तंग कयो थो वञे ऐं असांजे ख्वाजा सिरान खे पिनण नथा ॾियनि। पुलिस वारा ख़ासि करे असांखे तंग था कनि। उहे चवनि था तव्हां न पिनो, असांखे सिंध हुकूमत झलियो आहे, असांखे वफ़ाक़ हुकूमत झलियो आहे। असां बि इंसान आहियूं, अलाह जे नाले ते पिनूं था ऐं सालनि खां वठी फ़क़ीरी सिस्टम हलंदो पियो थो अचे त हाणे हीअ हुकूमत या हाणे पुलिस असांखे छो थी झले। इहो सालनि खां असां पिनूं पिया, हर शइ असां शराबत सां पिनूं पिया। असां जॾहिं न चोरी था कयूं, न डाको था हणूं, न ग़लति कम था कयूं, अलाह नाले ते दुकानदारनि खां पिनूं था, उहो बि असांखे रोकियो थो वञे। उहो छाजे करे? असां आर्मी चीफ खे, सईद मुराद अली शाह खे, सिंध जे वॾे वज़ीर खे, इमरान ख़ान खे, वफ़ाक़ हुकूमत खे असां चऊं था त असांखे महिरबानी करे पिनण ॾिनो वञे या असांखे वज़ीफ़ो ॾिनो वञे या अहिड़ो को रोज़गार ॾिनो वञे। असां बि इंसान आहियूं, पाकिस्तानी आहियूं, असांजो हक़ु आहे, असांखे बि एतिजाज करण जो हक़ु आहे। अॼु असां एतिजाज कयूं था इन ख़िलाफ़ त असांखे पिनण ॾिनो वञे या रोज़गार ॾिनो वञे। असां ॾाढो तंग अची विया आहियूं। असांखे 15-20 ॾींहं थी विया आहिनि। असां सभु ख्वाजा सिरा सॼी सिंध जा घरनि में वेठा आहिनि। उनखे का बि रोज़ी न आहे। असांखे घरनि जा किराया आहिनि, उहे फ़ाक़ा कशी कटण ते तयारु थी विया आहिनि, ख़ुदकुशी करण ते तयारु थी विया आहिनि। असांजा ख्वाजा सिरा, असांजा वॾो ज़ुल्म आहे हिते सिंध में। हालांकि पंजाब में वज़ीफ़ो ॾिनो थो वञे, ॿियो जिथे किथे वज़ीफ़ो ॾिनो था वञनि। ख्वाजा सिरा जी इज़त आहे हिते, असांजी को बि वैल्यू न आहे, इज़त न आहे। असांजा ख्वाजा सिरा पढ़ियल आहिनि, न सिस्टम हिननि कोटा चयो अथनि तव्हांखे नौकरियूं ॾींदासीं, तव्हां न कार्ड ठाराईंदासीं, न असांजा कार्ड था ठाहिया वञनि, न असांखे नौकरियूं थी ॾिनियूं वञनि। असांजे सां वॾो ज़ुल्म आहे। असांजा हिते सॼे ज़िले जा नौशर फ़िरोज़ जा ख्वाजा सिरा गॾु थिया आहिनि कंडियारे में। सो असांजा वॾो ज़ुल्म आहे। असांजो इहो एहतिजाज वज़ीर आला ॿुधे ऐं इन जो को नोटिस वठे। मलाइका फ्रॉम रानीपुर खां असां हिते नेशनल प्रेस क्लब कंडियारो में इकट्ठे थिया आहियूं। असांजी लीडर जेको आहे सो सदर आहे, जेको आहे सो ज़िले नौशहर जी ह्यूमन राइट्स जी तरफ़ां मैडम सुहाना, उन जे सॾ ते असां इकट्ठे थिया आहियूं। असांजो मेन इशू इहो आहे त या असांखे जेको आहे सो वज़ीर आज़म इमरान ख़ान जेको आहे सो या त पिनण ॾिनो वञे ऐं या त असांखे जेको आहे सो वज़ीफ़ो ॾिनो वञे। असांजी आम रूटीन में, पंहिंजे घरनि में, मुआशिरे में त काई बि रिस्पेक्ट न आहे का, इज़त न आहे का। ऐं उन खां बावजूदि जेकॾहिं हे मुल्क आहे, हे वज़ीर आज़म आहे, नओं पाकिस्तान ठहियो आहे, हिन में बि असांजी इज़त न आहे का, त पोइ असां ग़रीब जेका सो हे खदड़ा फ़क़ीर जेके आहिनि से ख्वाजा सिरा ट्रांसजेंडर असां केॾे वञूं। असांजो इहो ई आहे त जीअं आम रूटीन में ग़रीबनि जे लाइ घर ॾिना था वञनि, कराचीअ में, इस्लामाबाद में, लाहौर में, हीअं असांजे लाइ बि काई सोसाइटी सिटीज़ में क़ाइमु कई वञे। असांखे बि मख़सूस घर ॾिना वञनि, जॉब्स ॾिनियूं वञनि। असां एजुकेटेड आहियूं, पढ़ियल लिखियल आहियूं। असांजो जेको आहे सो चोर डाकू त न आहियूं जेको आहे सो त असांजो पिनण बि बंदि कयो अथनि। आम रूटीन में पुलिस तंग थी करे, मोरे में केस थियो आहे, इहो दादू में केस थियो आहे, इहो आम रूटीन आहे जेको आहे सो असांजो सैर सफ़र जो तरीक़ो आहे, घरनि जा किराया आहिनि, पंहिंजो ख़र्चो आहे। अगरि जेकॾहिं इहो असांजो बि बंदि कयो वञे त पोइ या त असांखे को वज़ीफ़ो ॾिनो वञे। लाहौर में ख्वाजा सिरान खे जेको आहे सो वज़ीफ़ो पर मंथली ॾिनो थो वञे। बाक़ी हिते जेके असां अंदरूनी सिंध में आहियूं ख्वाजा सिरा, असां जेके बि फ़क़ीर आहियूं, असांजी काई बि न आहे का, काई बि सपोर्ट न आहे का, कोई बि असांजो न आहे को। हे अॼु असां एहतिजाज कयो आहे कंडियारे में जेको आहे सो हेॾे नेशनल प्रेस क्लब ते। जेको आहे सो असांजी इहा ई गुज़ारिश आहे हिनखे चीफ जस्टिस साहिब खे ऐं जेको आहे सो वॾे वज़ीर मुराद अली शाह खे ऐं जेको आहे सो वज़ीर आज़म पाकिस्तान खे, त असांखे या त जेको आहे सो घर ॾिना वञनि, या त जेको आहे सो वज़ीफ़ो ॾिनो वञे, या त असांजो जेको आहे सो पिनण खोलियो। बहुत ज़्यादा परेशान है, फ़कीर लोग भीख मांगने के लिए बहुत परेशान है। पुलिस वालों ने बहुत ज़्यादा तंग किया हुआ है, भीख मांग के खाते हैं अल्लाह के नाम पर, उसके भी एक्शन नहीं जा रहा, हमें भीख नहीं दी जा रही। बहुत ज़्यादा परेशान हो गए, घरों से निकले हुए हैं, बेरोज़गार है, कोई रोज़ी पानी तो नहीं हमारे लिए, कोई हुकूमत को हमारे लिए कोई सहूलत तो नहीं दी है। अल्लाह के नाम पे मांगते हैं, उस पर भी एक्शन लिया जा रहा है। जहाँ जाते हैं वो परेशान करते हैं, घर वालों से दूर है, बहन भाइयों से दूर है, तो भीख मांग के खाएंगे, कोई नाक तो नहीं कि मट्टी खाएंगे। तो मेहरबानी करके करम की नज़र, अल्लाह का नाम है, कोई चोरी नहीं है, कोई डाका नहीं है, जेबें नहीं काटते हैं, कोई गलत काम नहीं करते, कोई ज़बरदस्ती नहीं है, मुस्लिम ममालिक है, अल्लाह के नाम पे मांग के खाएंगे ना। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।